तो जेको सौदो कयो मां तुझे इन सौदे जे करे तो सा वो राजी थियो आया जो तुझो नालो मां पांजे दोस्तन जी लिस्ट में लिखाए छड़ियो आ। हां अल्लाह कहीं जी लिस्ट में दोस्तन जी लिस्ट दोस्तन जी लिस्ट में शान औलिया जो जलसो आ न हाने अल्लाह जे दोस्त जो शान ॾिस जी तोखे तुझो नालो मां तो पांजे दोस्तन जी लिस्ट में लिखाए छड़ियो आ। मोची चयो तो अज मां वरी छा कयो हे जो वेचारा अचन पिया मुल्ला परेशान थिया मूं चयो त अल्लाह चयो आ त मूं तुझो नालो दोस्ती जी लिस्ट में लिखायो आ। अज पांजे दोस्त खे आज़माया त सही दोस्त कम अचे थो या नथो अचे। हां अल्लाह हां अल्लाह अरे दोस्ती त घणन सां आहे पर कम पवे त कल पवे न। ये तो हर कोई दावा कंदो आहे मां चवां था मां शाह साहब तुझो दोस्त आहियां शाह साहब चयो त मौलवी साहब मां तुझो दोस्त आहियां हे जलसे कराइण वारा चवनि त मौलवी साहब असां तुझा दोस्त आहियो या मां चवां तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो पर ओसी ताईं दोस्ती कोन पर दोस्ती तॾहिं ज़ाहिर थींदी जॾहिं कम पवे त ख़बर पवे। पर मोची चयो मूं चयो आहे त अल्लाह जो चयो आहे त मूं तुंहिंजो नालो दोस्तन जी लिस्ट में लिखायो आहे। हाणे सोचूं त दोस्त में कम पियो आहे ॾिसां त पोड़ीअ बि जीअरे करे ॾे थो यार या नथो ॾे। ओ साईं मां इन जे करे आयुमि ओ बादशाह पोइ हथड़ा खया अथव पंहिंजे दोस्त खे आज़माइण जे लाइ दोस्त वरितो कम वरितो थम ॿियो को मुंहिंजो अमल कोन्हे अमल ई हो आहे जो यतीम जी संभाल लधी थम। वो तू यतीमन जी संभाल लांदो आ या यतीमन जो माल खाइजो? हां माल तौबा तौबा खुदा माफी दे। यतीम यतीम बार जे मथे ते रुगो हथड़ो घुमा मुझा साईं फरमाइनि था जेतिरा वार हूंदस ओतिरियूं रब तुंहिंजे अमाल नामे में नेकियूं लिखाए छॾींदी। सुभान अल्लाह ॾाढे न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छो त महबूब यतीमन यार आ। असांजो नबी यतीमन जो असांजो नबी अड़ियन जो आधार आ असांजो नबी मिस्कीनन जो मददगार आ असांजो नबी गमगीनन जो गमखार आ खुदा जो कसम असांजो नबी गुनहगारन जो शफादार आ। आहे या ना आहे या ना है हाय वो इन शफादार नबी सां भी तुझी वफा कोनी इन महबूब सां भी अञा वफा नथो करे। जे वफा करे हा तो खुदा जो कसम आ पोइ इएं किताबन में न लिखे हा त नबी साईं पंहिंजे कपड़न मां धुआं इएं किताबन में न लिखे हा तो नबी के भिक जे परियों ख़बर न पवंदी आ। अरे तू तो चवे भिक जे परियों ख़बर न पवंदी आ। असहाबा किराम गॾु मुंहिंजो सोने नबी सफ़र कंदो पियो आयो रस्ते में असां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उन लगी आ असांखे उन लगी आ मुंहिंजे मिठे नबी फरमायो अली काथे आ अलीअ खे सॾ कयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन लगी अथव हा सही उन लगी आ। साईं फरमायो अलीअ खे सॾ कयो अली आयो साईं फरमायो त अली जी सोना जी अल्लाह जा रसूल हे जबल ॾिसे थो जबल जाओ साईं इन जबल जे परियों हिकिड़ो पाणी खयूं थो वञे रंग जो कारो अथई घोड़े ते चढ़ियल अथई मश्क पाणी जी साण अथसि इन खे वठी अच। हे त हज़रत अली शेरे खुदा हो हे त हैदर करार हो ईमान हुसो ईमान वारो हो हैदर करार इएं न चयो साईं असां सां गॾु वरी जबल जे परियों तो ॾिठो कीअं अली इएं न चयो तो कीअं ॾिठो इएं न चई सिधो हैदर करार जबल जो पार करे त ॾिसे त वाके जेका शइ महबूब ॿुधाई हुई रंग जो भी कारो आहे घोड़े ते भी चढ़ियल आहे मश्क पाणी जी भी साण अथसि। हैदर करार फरमायो त ओ पाणी खणी वञण वारा अच तोखे मुंहिंजो महबूब सॾो रहियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह ची कहिड़ो महबूब ची मिठो नबी ची मां तव्हांजे नबीअ खे मञाई कोन त मूंखे सॾे छो थो। हैदर करार चयो मञण न मञण ॿी ॻाल्हि आहे हलंदे या न हलंदे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अली हो ॻाल्हाई छो नथो कि जब भी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, अगर कहता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अली वलीउल्लाह वसी रसूलुल्लाह व खलीफतहु बिला फसल। अरे जे खलीफतहु बिला फसल वा चवे भी तो त बिला फसल खलीफो पो वरी अबू बकर उमर के हरूबरू घट छो तो ॻाल्हाई छो तो चवे त इन्हनि कब्ज़ो कयो चोरी हीअं कयो ज़ोरी कयो। हज़रत अली खां ज़ोरी कब्ज़ो करे अबू बकर खिलाफत ते वेठो ऐं हज़रत उमर खिलाफत ते वेठो हज़रत उस्मान खिलाफत ते वेठो। शेरे खुदा है हेरे तवज्जो कर ज़रदारीअ जी कुर्सीअ ते कोई ईअं ज़ोरी नथो वेही सघे त इन खिलाफत ते अबू बकर कब्ज़ो कयो उमर कब्ज़ो कयो उस्मान कब्ज़ो कयो। छा अली एतिरो कमज़ोर हुयो? ॻाल्हायो छो नथा? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चवंदा आहिनि ॼट ऐं फट खे ॿधी छॾिजे चवे बि पाण तो बिला फसल त पोइ उन्हनि खे ॻाल्हाई छो थो? ख़बर पई त बिला फसल न आहे। सुभान अल्लाह। हैदर करार कंहिंखे पंहिंजो हक़ खाइण ॾे। मटियारीअ जे वाणे जा पैसा कोई मुस्लमान नथो खाई सघे। हैदराबाद जे वाणे जा पैसा कोई नथो खाई सघे। ॻाल्हायो छो नथा? साहबा उहे साहबी हुआ जेके हज़रत अलीअ जो हक़ पिया हज़म करनि ऐं अलीअ चुप करे ॾिसंदो रहियो आहे। हैदर करार चयोसि त हले थो या नथो हले? वो शिदी वो कारा चई मां नथो हलां। ऐं घोड़े जे लगाम खे वरितईंसि चई हले थो? चए थो बाबा मूंखे देरि थिए थी पई मूंखे पंहिंजे कम सां वञिणो आहे घर वञिणो आहे। चई न हलंदी हीअं जो छिकी त घोड़े जा पेर हेठि लही विया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। शीदी ॾिठो न गप वा न पाणी आ पत्थर वारी ज़मीन आ घोड़ो हेठि लही वियो आहे। चए थो बाबा नालो छा अथई? तुंहिंजो नालो छा आहे? चई अली। चई हा शेरे खुदा तूं आ? चई हा मां आहियां। चई घोड़ो कढी ॾे मां हलां थो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। घोड़ो कढी ॾे मां हलां थो। हैदर करार हीअं जो मथे कयो त घोड़ो निकिरी आयो। अरे मैं थी पासे त मुल्ला हिकिड़े खे चयो त कढी ॾेखार। गप मां पंहिंजी ठगी नथो कढी सघे। सभु तालिब वठी आ तॾहिं त ठगी निकिरई पोइ बि मुश्किल। हैदर करार शीदीअ खे वठी सिधो नबीअ जी दरबार में आयो। घोड़े ते साईं वठी आयो आहियां। महबूब फरमान तालीअ पाण आयो या ज़ोरी आंदुई? चई साईं अचे ई कोन पियो। चए पियो टाइम कोन्हे मूं वटि वक़्तु कोन्हे। चई पाणी अथसि? चई हा। चई मश्क पाणी जी खणी आ। घोड़े वारे जी मश्क खणी आया। महबूबन पंहिंजी आङुर खणी मश्क में ॿोड़े हुज़ूर फरमाया साहबियो जल्दी कयो हाणे पाण बि पियो सुवारियुनि खे बि पीआरियो सुभान अल्लाह उठनि घोड़नि खे बि पीआरियो। सुभान अल्लाह जे थकल आयो त वेझी वठो। सुभान अल्लाह। शीदी ॾिसंदो पियो रहे त हे मश्क मां हे पींदा वरी माल पींदो हे बि पींदा वरी तड़ बि कंदा मूं वारी हिकिड़ी मश्क सुभान अल्लाह। हीअं ॾिसी ॾिसी करे चए थो त साईं चईंदे चुप कर तो वारी मश्क मश्क आ मुंहिंजी आङुर आङुर आ। सुभान अल्लाह। बस मिड़ी बहानो करणो हो मश्क जो पाणी ॿिए तरफ़ो ईंदो। सुभान अल्लाह। सवारे न पीतो साहब न पीतो वेझी वरितो। चई हाणे मश्क खणी ॾियोसि शीदी खे। मश्क जो खणी ॾिनऊं त ॾिसे पियो हे त भरियल आहे। सुभान अल्लाह। हे जो घोड़े ते चढ़ियो त महबूबन फरमायोसि त मां रहमत वारो नबी आहियां तोखे को दुख त न थियो? तोखे अली ज़ोरी वठी आयो तुंहिंजो टाइम सीड़ायोसीं वक़्तु सीड़ायोसीं। अल्लाह परामन खे पंहिंजो कीअं पियो करे। सुभान अल्लाह। ओ केॾियूं क्यों दुश्मननि नबी सां दगाऊं बुरे ख़ैर जो पे उन्हनि लाइ दुआऊं अरबी जाम आहे कुर्बन में करारो असांजो नबी आ नबियनि मां नियारो। महबूबन फरमाइश त भला हाणे बदिलो ॾियाए टाइम तुंहिंजो सीड़ायो से बदिलो ॾियाए। हा या रसूल अल्लाह तुंहिंजी मर्ज़ी। चई थोरो लही आ। लही जो आयो महबूबन पंहिंजो हथ खणी मुंहं ते घुमायोसि। सुभान अल्लाह।
मां ॾिसां तो खिली करे सुभाणे अल्लाह केड़ा था चओ मुस्कुराईंदा उहे आहिनि जेके महबूब सां मोहबत रखण वारा हूंदा आहिनि। हज़रत उमर साईं जॾहिं नबी साईं जे साम्हूं ईंदो हो महबूब जे पोइ खिलंदो ऐं उमर वरी महबूब खे ॾिसी खिले, महबूब उमर खे ॾिसी खिले रज़ी अल्लाह ताला अन्हु। हिकिड़े ॾियारे महबूब ने फरमायो उमर तूं मूंखे ॾिसी खिलंदो छो? ऐं उमर साईं चयो सोना तूं भला मूंखे ॾिसी छो खिलंदो हुई? न उमर तूं ॿुधा तूं छो खिलंदो हुई? न महबूब पहिरियों तूं ॿुधा, पुछो तो आहे न महबूब पहिरियों तो पुछो आहे तूं ॿुधा। प्यार त ॾिस, अज़मत त ॾिस। महबूब ने फरमाया मां ॿुधायां छा? चई मां ॿुधायां छा? चितो सां एॾो प्यार आहे जो तोखे ॾिसंदो आहियां मुंहिंजी मुस्कुराहट निकिरी वेंदी आहे, मां खिली वेंदो आहियां। ऐं हज़रत उमर चयो वल्लाह कसम आहे मूंखे तुंहिंजे रब जी। ऐं महबूब आहे बि अल्लाह आहे बि महबूब जो रब। फला व रब ए मुंहिंजा महबूब कसम आहे मूंखे तुंहिंजे रब हुजण। ये मौजू अलग आ, मौजू अलग आ, इसलिए इन जे करे हेरे तवज्जो कर। उमर मुझी तो मोहब्बत है। ऐं उमर फरमायो या रसूल अल्लाह मुझी तो मोहब्बत आ, मूंखां मुस्कुराहट निकिरी वेंदी आहे। ऐं मां जॾहिं सुन्नी खे मुस्कुराईंदे ॾिसंदो आहियां न, सिंध में, पंजाब में, बलोचिस्तान में, अल्हम्दुलिल्लाह 3 सूबा पूरा सिंध, पंजाब, बलोचिस्तान, पर सरहद सूबे में हिकिड़ो दफ़ो वियो हुउसि जेके चए पिया तू जिंदा नहीं जा सकता, पेशावर में चयो अल्हम्दुलिल्लाह वाइज करे जिंदा मोटी आयुसि। मूंखे चयो मौलाना साहब आप सरहद में आने से डरे क्यों नहीं? मैंने कहा हमने भिटाई का एक शेर सुना है कि सर में पखी हिकड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढे न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मौलाना आप डरे क्यों नहीं? मैंने कहा डरूं तो डरूं कैसे? लाशारी ने तो ये ऐलान कर दिया है और दुआ मांग ली है, हमेशा मांगता रहूंगा जब तक जिंदा हूं, या अल्लाह मेरी मौत बिस्तर पर ना देना मुझे, अगर मेरी मौत हो तो नश्तर वाली मौत हो जाए। सुभान अल्लाह, न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। को मरणो हुए कोने जा तो मरूं तो महबूब जी मोहब्बत में मरूं न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शहादत जी मौत खपई त ॿियो छा खपई? पर तू तो चवे असां हुसैनी हूं, हुसैनी असां हूं। इमाम हुसैन सिर सजदे में ॾिनो, असांजे कायदीन सुन्नी तहरीक जे उलमान मुस्तफ़ा जो मीलाद जी ख़ुशी कंदे मगरिब जी निमाज जे टाइम सिर सजदे में आ शहादत मानियो। सुभान अल्लाह, ॻाल्हायो छो नथा? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर तू तो चवे त इहे बम हणी सुन्नी खुटाईंदुसि छा? मूंखे शाहज़ाब हिकिड़े इहो नश्तर पार्वत वारो वाक़ियो थियो, उन खां बाद मूंखे हिकिड़ो ख़त मिलियो जंहिंमें नालो गुमशुदा हुजे, नालो कंहिंजो बि न। मौलाना साहब तुंहिंजा मौलवी ॾिठो सुन्नी तहरीक वारा सर्व कुर्बान थी विया, तूं बि सुन्नी तहरीक जो सॾाईंदो हुई, तूं असांजी ऑपरेशन कंदो वरितो हुई। मां चयो बाबा मूं वटि न को पाकी साण आहे न ॿियो टियों साण आहे, ऑपरेशन कंदो आहे मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मां त मिड़ी प्यारींदो आहियां फुड़ा जो ऑपरेशन जी दब झले सघो छल, न त कमज़ोर मरीज़ खे डॉक्टर बि ऑपरेशन न कंदा आहिनि, त मां कुझु दवा ॾियोसि ऑपरेशन खे बची त सघे न। मां प्यारींदो आहियां केतिरा ऑपरेशन वारो डॉक्टरी ॿियो अथई उन सां बि ॻाल्हाए। सुभान अल्लाह। जेकॾहिं तूं मुंहिंजे कतरनि सां ई मरी पवे त जान ई छुटी पवंदी। अल्हम्दुलिल्लाह खुशदार में 6 ॼणा सुन्नी थिया, कोयटा में हिकिड़ो सुन्नी थियो जंहिंमें मुफ्ती मोहम्मद जान नईमी साहब ऐं मुफ्ती अब्दुल हलीम हज़ारवी साहब वॾा वॾा उलमा किराम गॾु वेठा हा। जॾहिं कोयटा में मुंहिंजी उर्दू तकरीर हली, नौजवान यकदम उते स्टेज पे चढ़ी आयो कि मैं उस तंजीम का यहाँ पर कारकुन था, आज वायदा करता हूँ कि या रसूल अल्लाह पुकारता रहूंगा जब तक मेरे सांस होगा जिस्म में, तो या रसूल अल्लाह के निदाएं सुनते रहोगे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह कोयटा में, कलात में, खुदार में, द्रिंगर में, वाढ में, ज़हरी में, खारान में ऐं पंजाब जे अंदरि हिकिड़ो सुन्नी अल्हम्दुलिल्लाह काफ़ी जायुनि ते फुड़े पीआरण सां बि माण्हू सुन्नी थी था वञनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुजादा अल्हम्दुलिल्लाह तो लिखियऊं मौलाना साहब तुंहिंजा मौलवी कीअं कुर्बान थी विया, सभु कुर्बान थी विया, तुंहिंजी बि कुर्बानीअ जो वारो अचे थो। लफ़्ज़ इहे हुया। मूं चयो त मुंहिंजा मौला केॾो न सुठो लफ़्ज़ लिखायो,
कि तुझा मौलवी कुर्बान थी विया, तुझे कुर्बानी जो वारो अचे थो। मां चयो त मुंहिंजा मौला कुर्बानी थींदी आहे हलाल जानवर जी। सुभान अल्लाह। पक पई त असां हलाली आहियूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अब हे कुर्बानी अचे वठी गॾा कोंदो ॻाल्हायो हे कुर्बानी अचे थी कुत्तो करण कोंदो। ख़बर पई हलाल में वरी रब अहिड़ी बरकत रखाए छॾी आहे जो अॻी पीढ़ी बि ॾिठो, हाणे बि पीढ़ियूं ॾिसो, वरी मथी कुर्बानी ईंदी वरी पीढ़ियूं ॾिसो। अरे हर कुर्बानीअ ते माल कुसजे थो, हर हिकु मुस्लमान कुर्बानी करे थो, पर रब हलाल में उहा बरकत रखाए छॾी आहे। मूं चयो त ख़बरदार मौलवी गुल मोहम्मद जहिड़ा कई कुर्बान थींदा, पर सुन्नी जमात में कॾहिं घटाई न थींदी, छो त हलाली जमात में बरकत। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत। सुभान अल्लाह। पर हलाली कीअं आहे? छो त तो वटि सैयद जी इज़त आहे, सुभान अल्लाह, ताज़ीम आहे। मुंहिंजे पाक नबी जी ख़िदमत में हिकिड़ो साहबी पंहिंजो ॿार वठी आयो, या रसूल मुंहिंजो पुटु आहे, पर मूंखे शक आहे त हलाली आहे या हरामी आहे। मां सफ़र ते वेंदो हुउसि, वापार ते वेंदो हुउसि, तिजारत ते वेंदो हुयुसि, मुंहिंजो पुटु पोयों ॼायो मुंहिंजी घरवारी जे पेट मां। हाणे मां पाण मशकूक थो रहां, मुंहिंजे अंदरि शक ऐं शुबह आहे, ख़बर न आहे त मुंहिंजो पुटु हलाली आहे या हरामी आहे। 7 सालनि जो थी वियो आहे, हाणे तो वटि वठी आयो आहे, मुंहिंजो मसइलो हल कर, मुंहिंजी परेशानी दूर कर, मुंहिंजी शक खे दूर कर। मुंहिंजे महबूब ने फरमायो त वेह, सब्र कर, वेह। ऐं वेठो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बयान फरमाइनि पिया, एतिरे में सोनो हुसैन हवेलीअ मां ॿाहिरि निकितो। केर ॿाहिरि निकितो? इमाम हुसैन। केर? हुसैन। अल्लाह जेकॾहिं न अल्लाह ताक़त ॾेई, ओ बलोच साहब अगर तारा अल्लाह हुदा ताक़त अदा त मुहर्रम शरीफा में शहादत जलसा खने के मैं इशारा बुधाइला के इमाम हुसैन खेल, इमाम हुसैन अजमत खेल, इमाम हुसैन सब्र खेल, इमाम हुसैन प्रोग्राम खेल। हुसैन अगर कुर्बानी दाता तो 6 वास्ता दाता, हुसैन अगर चुक हुसैन चला तो 6 वास्ता। अगर हमें कुर्बानी हुसैन याद करे तो मुहर्रम में जलसा करे इंशाअल्लाह। मुसलमान खबर खवी कि हुसैन थनगे इमाम है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। केर निकतो? सोनो हुसैन। हीअं जो साम्हूं निकतो, साम्हूं जो निकतो ओ जेको नंढड़ो ॿार हो वेठल पुट, उनजो उन हुसैन खे जो ईंदे ॾिठो त उथी बीठो। सुभान अल्लाह। मदीने वारे घोट जी निगाह हिकु हुसैन ते, ॿी नंढड़े ॿार ते। सुभान अल्लाह। पुट छो चोई? साईं साईं पियो अचे, साईं पियो अचे। मुझे महबूब ने फरमाया त साहबी पंहिंजो पुट वठी वञ घर। या रसूल अल्लाह ॿुधायो त कोन अथव हलाली हरामी आहे, पर फरमाया वञ वठी वञ। मुंहिंजे बच्चे जी ताज़ीम जे लाइ उथियो आहे न। इमाम हुसैन अचे पियो, तुंहिंजो पुटु उथियो आहे न? थिया अब्बा मुंहिंजी आल जी ताज़ीम हलाली कंदा, हरामी कोन कंदा। मसलो ज़ाहिर थी पियो आहे बाबा, मसलो ज़ाहिर आहे, अकीदो ज़ाहिर आहे। जेकॾहिं सैयद जी इज़त आहे त सुन्नी वटा, नबीअ जे गुलाम जी इज़त आहे त सुन्नी वटा, सराबी पीर जी इज़त आहे त सुन्नी वटा, जेकर सैयद जी इज़त आहे त सुन्नी वटा, सोहे सजर साईं जी इज़त आहे त सुन्नी वटा, बिलबर साईं जी इज़त आहे त सुन्नी वटा, आशिक अली शाह जी इज़त आहे त सुन्नी वटा, हुसैन शाह कमर वाले जी इज़त आहे त सुन्नी वटा, नक्शबंदी जी इज़त आहे त सुन्नी वटा, सराबी जी इज़त आहे त सुन्नी वटा। जेकॾहिं कादरी चिश्ती जी इज़त आहे त सुन्नी वटा। पोइ इज़त कर, इज़त कर। हा इबादत पोइ थई, अदब पहिरियों, मोहब्बत पहिरियों। इबादत त 6 करोड़ बरस, 6 करोड़ साल शैतान भी कई। घणा करोड़ साल? घणा? 6 करोड़ साल। थोरो ॾाढे ॻाल्हि आहे। 6 करोड़ साल। 6 करोड़ साल इबादत कई। अल्लाह ताला फरमाए त आदम खे सजदो कयो, आदम खे सजदो कयो। मलाइकनि सभिनी सजदो कयो, हिन चयो मां न कंदुसि। सिर्फ हेॾा सारा 6 करोड़ साल इबादत कई थम, सजदा त अलाए केतिरा छा। 6 करोड़ साल इबादत कई थम, सजदो न कंदुसि। छो न कंदे? कि तोखे कंदुसि, ॿिए खे छो कयां? रब चयुसि त इनी जाइलुन फिल अर्द खलीफा, ही मुंहिंजो खलीफो आहे।
खलीफो आहे मुंहिंजो, खलीफो 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 आम खलीफो ॿियो आहे, मुरीद ॿियो आहे। अब सजन साईं जे मुरीद खां वधीक इज़त खलीफे जी या मुरीद जी? खलीफे जी। अल्लाह ताला फरमाए त इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा, मां पंहिंजो ज़मीन में हिकिड़ो खलीफो थो पैदा कयां, खलीफो थो बणायो थमास आदम सफ़ीउल्लाह खे, सजदो करे मुंहिंजो खलीफो आहे, मुंहिंजो ख़ास खलीफो लफ़्ज़ ख़ास मां वरतल थो, ख़ास मां जेको ख़ास आहे उहो खलीफो आहे। हाणे ख़ास खे सजदो कर, चई मौला तोखां सवाइ सजदो न कंदुसि, या अल्लाह तेरे बगैर किसी का सजदा नहीं करूंगा। अल्लाह चले जाना, वाह वाह तू तो मुंहिंजो ई, रब चयो न कंदे सजदो, फख्र निकर 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 फइन्नक रजीम, तू तड़ियल तू तड़ियल निकर तू तड़ियल। मौला कसूर कहिड़ो आहे? न निमाज रोज़ा इबादत, हेॾी सारी जिंदगी इबादत, कुर्ब इलाही में वेहण वारो, जन्नत में अचण वञण वारो, हाँ मलाइकनि जो उस्ताद, मूंखे कढी दो। रब फरमाए त तू मुंहिंजे दोस्त जी इज़त न कई आहे, तुंहिंजे सजदे जी, तुंहिंजी निमाज़न जी, तुंहिंजी इबादत जी, तुंहिंजी ज़िंदगी जी, तुंहिंजे इल्म जी मूंखे परवाह ई कान्हे। आलिम केॾो बि आहीं, आबिद केॾो बि आहीं, पर आबिद भली हुज, आलिम भली हुज, आलिम इबाद आबिद हुजण सां कुझु न थींदुई, छो त तोने मुंहिंजे दोस्त जी मोहबत जो तेरो कोन्हे, तंहिंखे तूं मुंहिंजे दोस्त सां मोहबत कान्हे, उनखे उन सां मुंहिंजी मोहबत कान्हे, निकिर जन्नत मां, क़यामत ताईं तूं तड़ियल आहीं। शैतान जो ठीकु आहे, मूं हिकिड़े खे कढियो थी, मां पंहिंजी वॾी जमायत ठाहींदुसि। ॻाल्हायो छो नथा? मां पंहिंजी जमायत ठाहींदुसि, रब चयो भली चाह भली रुल भली रुल, ऐं तूं जेकॾहिं जमायत ठाहींदे, मां बि पंहिंजा अहिड़ा दोस्त मोकिलींदुसि, हीअं जो निगाह कंदा त जमायत खे फटकाए फिटो कंदा, ऐं उहे मुंहिंजा आशिक, मुंहिंजा बाना थी पवंदा, ख़ासब थी पवंदा, उहे थी अल्लाह जा वली जेके पंहिंजे निगाहनि सां ख़ुदा जो कसम फैज़ था ॾियनि। मुंहिंजा दोस्तो, शान औलिया अल्लाह जो जलसो, अल्लाह जा वली वॾे शान वारा, वॾे इज़त वारा आहिनि, मर्तबे वारा आहिनि, मक़ाम वारा आहिनि, असांजो को तालुक ॿियो न आहे। खोसन खां मां पुछां थो, तव्हांजी भला कलंदर भेटाईअ सां को रिश्तो हुयो छा? ॻाल्हायो भला वलियनि सां को वास्तो अॻे हुयो छा? अदा वलियनि खे असां मञींदा आहियूं इन जे करे त अल्लाह जे करे, कंहिंजे करे? अल्लाह जे करे मञींदा आहियूं त अल्लाह जा प्यारा आहिनि, इन जे करे मञींदा आहियूं। भला जेकॾहिं ईअं तोखे नथा मञूं, ईअं तो वारी क़बर ते नथा अचूं, ये तो जे कबर ते केर था वञो? हजरत अबू अली खलाल वॾो मशहूर मुहद्दिस थी गुज़रियो आहे, वॾो मशहूर मुहद्दिस। फरमाए थो पियो अबू अली खलाल, फरमाए थो पियो जॾहिं मां मूंखे का मुश्किल ईंदी हुई, का तकलीफ़ ईंदी हुई, को मसलो पेश ईंदो हो, हज़रत मूसा काज़मीन जी कबर ते वञी उते दुआ घुरंदो हुउसि, मुंहिंजा मौला हिन हज़रत मूसा काज़मीन जी कबर जो वास्तो थी मुंहिंजी दुआ क़बूल कर। हज़रत अबू अली खलाल मुहद्दिस तो फरमाए त मां हथ खणी दुआ घुरी, हथ हेठि कंदो त रब मुंहिंजी दुआ हज़रत मूसा काज़मीन जी कबर जे सदके अॻे ई क़बूल करे छॾींदो। नचे सुभान अल्लाह। पोइ ख़बर पई त असां अल्लाह जे वलियनि ते इन जे करे वेंदा आहियूं। वलियनि जो दामन न छॾंदा, अल्लाह जे दोस्तनि जो दामन तू न छॾ। पोइ रब बि पंहिंजे दोस्तनि जो आहे, अल्लाह दोस्तनि जी ॻाल्हि मञे थो, दोस्तनि जी इज़त करे थो, रब पंहिंजे दोस्तनि सां प्यार करे थो। अल्हम्दुलिल्लाह सुन्नी उॾेरे लाल जा मुस्लमानो, तव्हां जेकॾहिं हिमत कंदो, ईअं ई हिमत कंदो जीअं अॼु कई थो, त इंशा अल्लाहुल अज़ीम तव्हांजे शहर में महबूब हर घिटी ऐं गली गली में या रसूल अल्लाह जी तव्हां रहोगी, हर घर में बच्चे बच्चे जी ज़ुबान ते लब्बैक या रसूल अल्लाह जी निदा होंदी। इंशा अल्लाह वक्त जा हुक्मरान भी तव्हां सां गॾु साथ ॾींदा, छो त हुक्मराननि खे बि ख़बर आहे, इंतज़ामिया खे बि ख़बर आहे। तूं तो चवे त परमिशन रद्द कयो, छो त परमिशन रद्द तॾहिं करनि जॾहिं सुन्नियुनि में ऐब ॾिसनि, सुन्नियुनि में को गार ॾिसनि, गारियूं बि तूं ॾींदो आहे, लानतूं बि तूं विझंदो आहे मुस्लमाननि जे मथां। हाणे बि हिकड़े मुल्लनि तकरीर कई आहे, असांजे सिंध जे माहिर नाज़ आलिम दीन
मुनाज़िर इस्लाम मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी साहब जे लाइ लफ़्ज़न में लानत जी फिटकार कई थन। हिन लाड़ जे इलाके ॾे मां कल जलसो करे आयो आहियां अल्हम्दुलिल्लाह। उते मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई अथनि पर ॾुख ॾाढो थियो आहे जो मुल्ला नालो वठी था लानतूं करनि। मां तो चवां था जेकॾहिं को बि माण्हू थुक खणी आसमान ॾे उछलाए त इहा थुक बूथ में ईंदसि या न ईंदसि। ऐं मुफ्ती साहब खे अल्लाह चेहरो बि अहिड़ो ॾिनो आहे जेको लानत मोकिलींदुसि अल्लाह उन टाइम लानत उन जे बूथ में वराए उछलंदो ऐं चवंदो त महबूब जे आशिक़ ते लानत उछलाए। ॻाल्हायो छो नथा? लानत जो जेको हक़दार आहे उन ते वसंदी। सुन्नी रहमत जो हक़दार आहे। ठीकु आहे इहो तुंहिंजो कमु आहे जो तूं भले जीअं कर। असांजो कमु आहे महबूब जे बच्चन, महबूब जे साहबन, महबूब जे गुलामन, महबूब जे मञण वारन, महबूब जे आशिकन जो तज़किरो कंदासीं, हमेशा कंदा रहंदासीं। जनाब डीएसपी अब्दुल अजीज बलोच साहब पियो चए सही असांजो कमु आहे पंहिंजो प्रोग्राम ॿुधाइण। ॿिए सां असांजो कहिड़ो वास्तो आहे? मुंहिंजो ॻाल्हि बरहक़ आहे, ॿिए सां असांजो वास्तो न आहे। अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजो प्रोग्राम ॿुधाईंदासीं। ॿुधण सां इंशाअल्लाह जेकॾहिं हूंदसि का ईमान जी ज़रिए त वरी नओं कलमो भर ॾींदो। चंदो इहो तो घुरां जेकॾहिं अल्लाह ताला तव्हांखे पुटनि जी औलाद ॾिनी आहे, हिकु या ॿ या टे या चारि, अॼु वाइदो कयो त हिकिड़ो पुट अहल सुन्नत वल जमात जे मदरसे में क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम कंदुसि। ॿई हथ मथे कयो मां ॾिसां। सुभान अल्लाह। हमरान हिकिड़े हथ जल्दी हेठि कया शायद शादी कयल न आहे। सोचींदा असांखे माई कोन्हे त पुट काॾो आया। मां ॿुधायां हिकिड़ो कराची में, हिकिड़ो हैदराबाद में, हिकिड़ो सखर में पुलिस जो हिकिड़ो एस आया, हिकिड़ो जमादार आहे। टे पुट अथसि, टई पुट क़ुरान जा हाफ़िज़। टे पुट टई क़ुरान जा हाफ़िज़। मां हैरान थी वियुसि। मां चयो तूं पुलिस जो जमादार थी करे? चई साईं असां त गुनाहगार आहियूं, मन किथे बच्चा हाफ़िज़ थी पवनि उन्हनि जे करे बख़्शिजी वञे। ॾाढे न चयो सुभान अल्लाह। तूं तो चवे त पुलिस जे जमादार को घटि ॻाल्हि जा। हज़रत पीर अल्लाह ॾितो साईं तो न ॿुधो आहे खोसो। पीर अल्लाह ॾितो खोसो रहमतुल्लाह अलैह। हज़रत पीर मिठा साईं जो ख़लीफ़ो थी गुज़रियो। अॼु बि मेहर जे भरिसां बेटे रोड सां उन जी दरगाह हुआ पर बुजुर्ग थोरे अरसे खां बाद विसाल करे वियो। सॼो बलोचिस्तान बुजुर्ग जो मुरीद आहे पर जिते तकरीर कंदो हो न जीअं कुकुड़ खे तकबीर ॾेई उछले ईअं माण्हू जॾहिं पीर मिठा ते नज़र पेसि काॾे उछले नौकरी सभु कुझु ख़त्म करे उते दरगाह ते वेठी वियो, मस्तानो दीवानो थी वियो। आख़िरी वक़्त में पीर मिठा साईं फरमायो ओ जमादार किथे? सदा आशिक जमादार वठी आया जमादार खे। जमादार वात खोल, जमादार वात खोलो। पीर मिठा फूक आयसि। ख़ुदा जो कसम बुजुर्ग जे विसाल खां पोइ 3 ॾींहं बेहोश हो। जॾहिं 3 ॾींहंनि खां बाद होश थियुसि, कपिड़ा पाए जो वाइज़ करे पियो त अॼु मौलवी गुल मोहम्मद जो वाइज़ किथे, ॿियनि जो वाइज़ किथे? केसि त ॿुधंदे रियात निकिरी वेंदी। ऐं उन बुजुर्ग इश्क जी अहिड़ी चोट ते एॾा शाइर लिखिया आहिनि जो पुलिस जे जमादारी मां वली कामिल थी। वो तो थे इश्क पवाया मच मच मचेरा लाती बिरह बहारी अल्लाह ओ लोक मरे दे मैंने मलामत ओ किया खलकत तो सारी अल्लाह इश्क पवाया मच मच मचेरा लाती बिरह बहारी अल्लाह हादिया मिलिया हज की तो से और रबर मिलिया हज की तो से दिल का सौदा अज की तो से वहाँ पर सुवा पारी अल्लाह इश्क पवाया मच मच मचेरा लाती बिरह बहारी अल्लाह। बुजुर्ग जा अहिड़ा शेर जो पढ़े त जज़्बो थी नचे सुभान अल्लाह। पीर मिठा साईं दुनिया खे रंगे अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजा दोस्तो ख़ुदा जा दोस्त जेके आया न वली उन्हनि जी तबलीग इहा हुई निगाह खणंदा हीअं जो नज़र खणंदा न तीअं काफ़र बि कलमो भरे मुस्लमान थी विया। हज़रत मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जॾहिं पंहिंजे मुर्शिद जे हुकुम मुताबिक़ वञी अजमेर पहुतो। अजमेर जे ॿाहिरां हिकिड़ो पाणीअ जो तलाउ हो। बुज़ुर्ग उन तलाउ जे भरिसां वञी वेही रहियो।
जरा मुर्शिद जो हुकुम थियो वञ इन इलाके में तबलीग कर। हाणे जो बुजुर्ग वेची वियो जेका औरत वाणियाणी अचे पानी भरण बुजुर्ग ते नजर जो पवे त पढ़े ला इलाहा इल्लल्लाह ला पानी मथे ते वाणियाणी जो मोटे त कलमो भरंदी अचे मर्द वने त कलमो पढ़ंदो अचे अची इंडिया में बाह भरी वई अजमेर में हेॾे जेको पाणीअ जे तलाउ ते को बुजुर्ग वेठो आहे जेको ॾिसे तो मोटे तो कलमो भरियो थो अचे। इंडिया की हुकूमत हिंदुस्तान की हुकूमत ऐलान कयो बुजुर्ग खे गिरफ्तार कयो या इन बुजुर्ग खे तो भजायो इते तलाउ ते न वेही आया बुजुर्ग वट कि बाबा इते छो वेठो ही कि अदाए पानी वेझो आहे मां वज़ू वग़ैरह करे नमाज़ पढ़ंदो आहियां इते वेठो आहियां भर सां मां तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी थो ॾियां मुझे वेहण में तू नाराज छो आई मैं तो गालाया ही कोन तो चीजी तू गालाए या न गालाए तू मारे के ये दिसे तो न तू तके तो मारू हां निगाह में था निगाह बुजुर्ग के चयो बाबा नहीं तो उठी बुजुर्ग चवण लगो मां उथंदुस तो पानी जो लोटो भरियो वेंदो मारे चे लोटा भली तू डा भर पर जान छड़ी तो उठी बुजुर्ग लोटो खड़ी ये जो तला में आयो तो सजो तला लोटे में बुजुर्ग हलियो थो तला जो सुकी वठी वारा भगाओ साईं तला तो सुकायो जब मां पानी भरियो लोटो भरियो थो न मुझो तला था चेसी मेहरबानी करियो लोटो हार तला में असा उन मरी विधा से जी या तो मुके छडियो मां वे न तो मां पाजो लोटो भरियो थो खुदा जो कसम मुसलमान तो मुसलमान पर इंडिया के हिंदुअन के भी बुजुर्ग के दरगाह की हाजिरी भरनी पई ये होया खुदा जा दोस्त जन निगाहन सा दीन जो कम कियो अल्हम्दुलिल्लाह यो चंदो जो घुरियो माए दींदे भी सही है छड़ो सुभान अल्लाह तो हिकड़ो पुत्र पढ़ा हिकड़ो भली गिट मिट जा वाले कर हिकड़े के भली बकरी चारा सोरा था बुजा छार यके मेही हवाला यके अंग्रेजी हवाला यके यार तो बिल के कुरान पढ़ी वायदो कर मुझे ख्याल में तमा सोचो था असा त इते मौलवी गुल मोहम्मद वट एक त ईदगाह में जलसो करायो था एक ईदगाह मौलवी गुल मोहम्मद वायदो भी करे वनु खबर ना घर में मायो भी मंजन लगे मंजन अब सुबाने हाफिज बिशारत के मदरसे में छोकरो छडणो आ माई जो चवे मुझो पुत्र प्यारो आ माने छडी दे पो पर सुन्नी मायन जा मारियल न हुंदा न मुर्स मानू हुंदा मुर्स मानू है न हिकड़ो पुत्र अरे वायदो कर हाने जेकरे तो शादी न कई आ तू नंढड़ो ही असा दुआ था गुरु दी अल्लाह तो इनके नेक साले शादी दे वरी उन मा नेक साले पुत्र देस नेक साले पुत्र देस अल्लाह वरी उन पुत्र के कुरान जो हाफिज आलिम बनाए सुन्नी जे मदरसे हाने तात मथे कर सा तू तो घबराई जी रहे तो मौलवी गुल मोहम्मद पैसा घुरंदे तू छा दी दे बा बेटा इजा फरमाए तो पिन्या दर न पिन मत पिन दे पूरत न पर उनी दर वनी पिन जेको दई न पचा रही हां तू छा दी दे मुखे अचण सा वगा मिलिया अजर को मिलियो पैसा मिलिया डोकर मिले सब कुछ मिलियो आ ए मानी इंतजार में पई आ मौलवी साहब चो खा ए वरी पूछा करे सबा छोकरे के मौलवी बना हाफिज बना कि छोकरे के मौलवी कया हाफिज कया छोरो मर्दो बुख तमा कदे दिठो को मुल्लो बुख मो हो हां भाई जमादार अखबार तो पढ़दो होने ना कदे के अखबार में पढ़ियो थी फलानी जाते मुल्ला बुख मरी अन्या भी मरने तो सिपाही बुख मरी हो वडेरो बुख मरी हो हारी बुख मरी हो पर कदे ये बुधो थी तो मुल्लो बुख मो ए ये जरूर बुधो तो करे त खाई खाई फाटी मरी हो अदा कुरान वारा कदे भुख न मरंदा है कुरान वारा ए कुरान वारन के खुदा भुख मारींदो अल्लाह तो दुश्मन के भी खाराए ओ जेके अल्लाह के नथा मन्ने उन्हनि के भी खाराए वो असा के न खाराए ए असा के ये तो खाराए अजा बलोचिस्तान में रवानो न थियो सखर मो फोन आई आप मौलवी साहब तवा उडेरे लाल विदो न हां सही नाश्तो असा वट कजो उता निकता हूं तो काजी अहमद मा फोन आई हां साईं तवा उडेरे लाल विदो हां बाबा उडेरे लाल विदो मां जा दो असा वट कजो
ॻाल्हायो छो न था? हितों खां मां पंजाब ते निकिरा तो होटल जो मुंहुं न ॾिसंदा मानी असांजे पुछा आहे पोइ ॿुधाए इहो तो छड़ो महबूब जो शान था बयान कयूं इहा इज़त आहे ऐं उन महबूब जो शान छा हूंदो उन महबूब जो शान छा हूंदो हेरे तवजो करे हाणे हिकिड़ो चंदो घुरियो मां ॿियो चंदो हाणे त पक थी वई तो पैसा न घुरियो वो तो हो कयो हाणे ॿियो चंदो इहो आहे रात जो सुम्हंदा आहियो सुम्हण जे वक़्तु वुज़ू करे मुंहुं मदीने दे करे 100 दाणनि वारी तस्बीह खणी ऐं महबूब ते 100 भेरा दुरूद पढ़ी पोइ सुम्हंदो कर सुभान अल्लाह ऐं 5 मिंट भी न लगदा घणा मिंट भी न लगदा 5 मिंट भी न लॻंदा जे महबूब जा एतिरा थोरा थई जो लाहिण खां बि दोरा ऐं उन ते दुरूद जी तस्बीह पढ़ी सुम्ह उम्मीद आहे हिकिड़ी रात अहिड़ी ईंदी जो दीदार जा पर्दा हटी वेंदा महबूब खे पंहिंजे जो चेहरो पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वठंदा इहो का चंदो हथ मथे नथो करी दुरूद जी ॻाल्हि कई मां पोइ बि आस्ते थो चवे इंशाअल्लाह छो त दुरूद सलात में हुजे सुणे नबीअ जी दुआ भी आहे दया भी आहे कठे समूरन फरिश्तन जे चपाण मोकिलींदो ख़ुदा भी आहे अब मोकिलींदो तव्हां बि दुरूद हा ठीक ऐं टियों चंदो पैसा न घुरंदो साहो त कयो हमरा हिकिड़े खे मौलवी साहब तो करे वाइज़ मौलवी साहब चयो त बाबा अल्लाह रिज़्क ॾियण वारो आहे रिज़्क ख़ुदा ढो त ॾींदो सभ खे बुख न मारींदो त मां अल्लाह जी इबादत कयो अल्लाह खे राज़ी कयो ॿियो हमरा रस्त वेठो हेठि चइसि जे रोज़ी न कयूं कमकार न कयूं दुकान न कयूं बसि सभु छड़ो दीन जे गॾु लॻी पओ अल्लाह कीअं ॾींदो चई बाबा अल्लाह ॾींदो चई ठीकु आहे पोइ मां जबलनि में थो वञा ॾिसां अल्लाह मानी खाराईंदो ओतिरो कुल्हे ते रखी पहाड़नि में वियो जंगल में हिकिड़े वण जी छांव जे हेठो कपिड़ो मथो विझी सुम्ही पियो चई ॾिसां अल्लाह हिते मानी खाराए न का आबादी न का वसऊं न को घर वेझो का शइ न जंगल में सुतो पियो आहे उतां खां काफ़िलो गुज़रियो काफ़िले वारनि ॾिठो यार वण बीठो आहे हिते वञी हिन जे साए में मानी खाई पोइ अॻिते हलियो काफ़िले वारा जो अचनि त हमरा सुतो पियो आहे काफ़िले वारे अमीर चयो त भाई हिनखे उथारियो त मानी खारायो हिन चयो यार मानी खाराइण वारा त हिते पुॼी विया मौलवी त सच चयो हाणे चई भल ठीकु आहे मां मानी खाईंदुसि न त काफ़िले वारो ज़ोर ई खाराईंदो त हिन छप हणी सुनी काफ़िले वारनि उथी 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 मानी खा हे चुप माने चयो अमीर खे साईं बेहोश आहे चई भाई बुख जे करे बेहोश हूंदो माखीअ मखण मिलाए खारायो पोइ हां जी टेक थिएसि त पोइ मानी खारायो हिन जो बुद्धि वरितो त ॾंद बंदि कई छा कई ॾंद छा कई ॾंद बंदि भली कयो यारी बंदि न कजो ॿारहीं बंदि न कजो उर्स बंदि न कजो ख़ैर ख़ैरात बंदि न कजो ॻाल्हायो छो न था सलात बंदि न कजो हुन ॾंद बंदि कया बंदि जो कई त काफ़िले वारनि ॿुधायो अमीर खे साईं हिनजा त ॾंद बि बंदि आहिनि काथूं माखी मखण काॾों खारायूं अमीर चयो त हिनजा ॿ ॾंद भञो माखी मखण खारायोसि ॾंदनि जो ख़ैर आहे जुआन जी जान बची पवे हाणे ॾिठई त ॾंद था वञनि हिकिड़े चप हेठि छिकियसि ॿिए मथे ते टियों पथर पियो हाणे त टहक ॾेई उथी वई रही खिली मथे ॾिसी या वाके मुंहिंजा अल्लाह खाराईंदो त आहे पर ॾंद भञराए बि खाराईंदो ई मञणो पियो त तूं ॾंद भञराए बि खाराईंदो ओ मुंहिंजा अदा हराम खाइण खां बच ख़ुदा जो कसम आहे रोज़ी जो मालिक ज़ामिन रब हराम खां पाण खे बचा पंहिंजे बच्चनि खे हराम खाइण खां बचा व्याज खां बचा व्याज जी बीमारी अॻे हिंदुनि वटि हुई हाणे असां मुस्लमाननि खां बि वधीक हिंदुनि खां बि वधीक मुस्लमान व्याज थो वठे ख़ुदा बचाए ऐं व्याज जे गुनाह जी बि ख़बर अचे ऐं गिला ग़ीबत बि न कर रुश्वत बि न वठ ॾाढे चो सुभान अल्लाह
मां सिपाही बिरादरन के चवा तव्हां बि रोड ते फुरबुर घट कयो। हाँ ये भी असांजा दोस्त आहिनि मुस्लिम हाँ ये भी घट कर 10 5 50 में कुछ भी पूरा त न पवंदे। मालिक ते भरोसो रख। तुंहिंजी त पगार अञा 8-10 हज़ार हूंदी। जंहिं मुला जी पगार 3000 आहे महीने में न। मास्टर जा खीसा वञी ॾिस 28 तारीख़ खाली ऐं मौलवी जो खीसो ॾिस त नोट मथो पियो। इहो मुंहिंजो आज़मूद जंहिंजी पगार 3000 हिकिड़ो सीएनजी पंप वारो आहे मुंहिंजो दोस्त अमीर माण्हू आहे सो मूंखे वठी वियो पंप जे अंदरि दुआ मांगो सर मां वरी दुआ पियो घुरांसि उते हिकिड़ो हेल्पर ईअं बंदूक सां बीठो हुजे छा चवंदा आहिनि चौकीदार हो विझंदा आहिनि जेके तेल सीएनजी मुंहिंजो सर हिन जी पगार घणी आहे कंहिंजी 5000 कंहिंजी 6000 कंहिंजी 7000 हो हुन चौकीदार जी बि 7000 वरी मस्जिद में वियासीं निमाज़ पढ़ाइण मौलवी पियो पढ़ाए निमाज़ मुंहिंजी हिन जी पगार घणी आहे 3000 मां जो तूं दा जूता खाईंदे क्यों सर मां जो बंदूक छड़ो खयूं बीठो आहे उनजी पगार 7000 वो सीएन जी तो भरे हो सर हे जो 5 वक्त नमाज तो पढ़ाए बांगू तो दे मस्जिद के झाड़ू तो दे उनकी पगार 3000 जी फिर कितनी करूं जो जूते नहीं खाऊंगा मैंने बोला इसके भी 6000 खा चलो 6000 वो मौलवी पे जो चंगो तो नमाज पढ़ाना है असा सा तो जुल्म मां जो 3000 सा भी तू बुख को न मोए 6000 सा भी तू मारी को ना दी ओ मुजादा जी 2000 पगारा उन जी भी पूरा था ओ जी लाख रुपया पगारा घर में सुकून कोन था लाख रुपया पगार घर में सुकून कोन छो त पगार में पैसे में सुकून हुंदो ही ना पैसे में सुकून हुजे ते असा जा सदर वजीर आजम नशा पी न सुमन गलायो छो न मुल्क के अंदर चई सही पाकिस्तान में अमुन न थो थे अब अमुन न थे त थे काडो ऐं जेकॾहिं असां जीअं तालीम जे लिहाज़ सां उन्हनि खे हुकूक ॾिना वञनि जेको पढ़ी अचे उनखे नौकरी ॾिनी वञे हाणे जेको छोरो 14 साल 15 साल स्कूल में कॉलेज में पिया चक्कर बि नहीं पियो पढ़ियो न कोडर खयई न कम कयई हाणे 15 सालनि खां पोइ डिग्री बि मिलेसि नौकरी कोन थी मिलेसि सच ॿुधा न पघारी करे सघंदो न घर जो कमकार करे सघंदो पोइ धाड़ो न हाणे त धूड़ पाए इन का कम केड़ो थी असान हरू भरू मानन के डोहारी बनाए ए हुकूमत डोहारी बनाए वो थी चलसी डो घना था थे अरे डो में तू पैरो मुल्क सा जकरे या त तालीम न दिया जे दियारो था तालीम तो उनके तालीम जो हक तो दियो तने का फीस वठी उनके तालीम का दियारो जके बे कम कार जा रहन भी न था उनके नौकरी तो दियो न ये सबनी जो पेट भरल हुंदो सही नमूने उनके पगार मिलंदी अब जके सिपाही के सही सवार पैसो मिले पगार तो इनके जरूरत केड़ी आ जो मौली गुल मोहम्मद खां रस्ते में 10 रुपया घुरे गालायो छो न घुरंदो चो तो बस मुंह हर गंजा ओ मुजादा असा वट इयो अंधेरा है अल्लाह करे जो मुल्क पाकिस्तान जो अंदर को फारूक आजम जेड़ो बादशाह जी उन जज्बे वारो जवान खुदा जो कसम आ पोडिस बहरहाल मां इन लफ्ज़न ते नथो गालाया हाने आखिरी चंदो थी दीने इंशाल्लाह तो चैन माने जो थक जी पिया हो ठीक है थका वाके कोन आयो जो हिकड़ा हुंदा है मैदान जा भाड़िया मैदान छडे भजी विंदा पर ही तो हिकड़ो कोन दो थे अल्लाह सुबह ताईं भी मैदान मनाए ॾेखारींदो मलाए ॾेखारींदो हाणे ॿियो चंदो इहो अथई अचई तो रबीउल अव्वल जो महीनो झंडा वठ झंडा छा वठदे झंडा छा वठने झंडा ओए सावा झंडा छा वठने झंडा सावा झंडा चो सावा झंडा चो सबज़ झंडा ॾाढे चो सबज़ झंडा झंडो डंडे सां गॾु न कम तो डंडो है झंडो कंदो है झंडा अजीब है कि वो है सफेद काले हम हैं मदीने वाले अल्लाह कहने जे झंडन जा निशान बाहर एक सफेद बयो कारो वो दसे छड्यूं ता असां अंदर जा काराऊं बाहर जा छाऊं ब निशान तो वो है सफेद काले हम हैं मदीने वाले हम हैं मदीने वाले हम हैं मदीने वाले हम हैं
वाले, हम हैं मदीने वाले। उनके भी देखो झंडे, हमारा भी देखो झंडा, उनके सफेद काले हमारे सब्ज़ निराले, उनके सफेद काले हमारे सब्ज़ निराले, वो है यो कम कर अल्हम्दुलिल्लाह। काफ़ी टाइम भी गुज़री वियो, नात ख़्वान भी काफ़ी हुया, इलाके जा भी नात ख़्वान हलिया, सभिनी ॻाल्हायो अथव, पर इहो ॾोह छड़ो मुंहिंजे नात ख़्वान तव्हांजो कयो हो जो टाइम न पिया ॾियो। अल्हम्दुलिल्लाह हाणे महबूब जो सना ख़्वान आहे मौलाना मोहम्मद याकूब ताहिरी भान साहब, जेको काज़ी अहमद खां आयल आहे, ऐं मूंखे इन जी हिकिड़ी नात वणंदी आहे जेको हाजी ग़ुलाम नबी मैसर ठाही, जेका सुभान अल्लाह। कहिड़ी चो ॿुधाए, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर मां न ॿुधाईंदुसि, ॿुधाईंदो ही। अबू बकर भी हो, नांग भी हो, हिक माशूक जा आशिक ॿई, हो भी आशिक, हो भी आशिक, अबू बकर भी आशिक, नांग भी आशिक। नज़दीक कयो पेरो परे, तोखे कढां या न कढां, ना तो ख़्वान खे ॾियां या न ॾियां, उन ते पोइ वरी क्यारी खणी थी वेठो या ईअं पुठी ॾेई करे रवानो थींदो। हाणे याकूब नात थो पढ़े मौलाना साहब ताहिरी, तव्हां ॾिसां त नात को नात ॿुधो ऐं महबूब जे सना ख़्वान जी जेका ख़िदमत कयो त अल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत ॾींदो। ही कैसेट नई अची वई आहे जंहिंजो मौज़ू आहे शान सहाबा, ही सीडी आहे सहाबा जे मौज़ू ते, नाज़ प्रोडक्शन वारनि खे रिलीज़ कई आहे। ही कैसेट जंहिंजे घर में सीडियूं अचनि उहे ख़रीद कयो अल्हम्दुलिल्लाह। बाक़ी केसेटूं त जूं उहे ई पूरी थी वियूं आहिनि, इहा कैसेट बि इंशाअल्लाह न बचंदसि। ही मनक़िबत बि ॿुधो, नात ख़्वान जी ख़िदमत बि कयो, अल्लाह तव्हांजे रिज़्क़ में बरकत ॾींदो। सुभान अल्लाह। नाग बहो हिक माशूक जा आशिक ॿई, नज़दीक कयो पेर करे, घटनी हजी बाज़ी नागन कई, हो मुझे साजला एगो जीती मुझे जान साजला एगो जीती मुझे अंगण मोहम्मद पकड़ो नसिक में गुज़ार साल सभई, सील सो छोड़ दिल सद से न नाले जो कदो विरद सुबह शाम आया, भला इश्क मोहम्मद जैया तन की रब छा कुछना, उनके पकड़ आ गए साबिया में भी, तो सरदार नबिया के शाम आया, वो भी कोई शे न जाना तो, और वो पढ़ दो तो सलात तो सलाम आया। कोब दोस्त वञी न तमाम दोस्त हिते वेही रहो इंशाअल्लाह ताला। हाणे सलाम सलाम थींदो, सलाम सलाम जे लाइ जनाब अब्दुल कादिर बिलाली की गुजारिश आहे स्टेज ते अचनि सभु दोस्त वेहनि। हाणे थोरी देरि मुख़्तसिर सलाम सलाम थींदो, लंगर जो इंतज़ाम आहे। मुंहिंजो आवाज़ जिन दोस्तनि ताईं वञे थो जेके ॿियानि रस्ते में से मोटी अचो, लंगर खाई वञो अल्हम्दुलिल्लाह, इन में तव्हांजूं भलायूं आहिनि। जनाब अब्दुल कादिर बिलाली। सलाम अलैका या रसूल, सलाम अलैका या हबीब, सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका, सलवातुल्लाह अलैका, मुस्तफा मदनी पर जलारा
प्यारा मकीन अस्सलाम या रहमतल लिल आलमीन अस्सलाम ऐ खुदा दा प्यारा रसूल हे सलामे आजिज़ाना तिल कबूल। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना या अफ़ुव्वु या करीम। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़म्बिन व अतूबु इलैह। या इलाहल आलमीन या मालिक साईं ये जेका महफ़िल मुबारक सजाई हुई है क़बूल मंज़ूर फरमा। ख़ुसूसन जिनजे हिनमें माली जानी ताउन फरमायो आया है अल्लाह जो अचण खैरात करण कबूल मंजूर फरमा। इलाहुल आलमीन महफिल में ज़िक्र में कुरान पाक की तिलावत में अहादीस के बयान में रिवायत में का गलती कमी बेशी थी जे अल्लाह ने माफ़ी अता फरमा। इन सवाब हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम की रूह मुबारक के पहुंचा। या अल्लाह तमाम अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम की रूह के सवाब पहुंचा। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा वालिदैन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो अज़वाज मुत्तहरात हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा जो न्याणियों पंचन पाक नबी साईं चारी खलीफा हुजूर जो तमाम सहाबा इकराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन की अरवाह तय्यबात के सवाब पहुंचा। तमाम ताबीन और तबा ताबीन औलिया कामिलीन बुज़ुर्गान दीन शुहदा और सालीन आलिम मुजतहिदीन औलिया कामिलीन की रूह के सवाब पहुंचा। या अल्लाह जहीं खैरात में सबर तो उन रिज़्क़ में रोज़ी में ईमान में हया में इखलाक में इल्म में बरकत अता फरमा। उनके आफतों बलाओं मुसीबतों परेशानी का बचा। या अल्लाह पाकिस्तान के इस्तेकाम अता फरमा। या अल्लाह अंदरूनी बैरूनी खतरात का बचा। खुसूसन या अल्लाह काफिर इसराइल यहूदी अमेरिका इंडिया जेके पाकिस्तान जा दुश्मन या अल्लाह उनके अल्लाह उनके नापाक इरादन में रुसवा कर पाकिस्तान के अंदरूनी बैरूनी खतरात का बचाए कर उनकी हिफाजत फरमा। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो निज़ाम मुस्तफ़ा हुजूर से मोहब्बत पाकिस्तान के हर हर गली में या अल्लाह पहुंचा। या अल्लाह उलमा इकराम उलमा अहले सुन्नत जो साहिब हुसैन सां तादर कायम फरमा। मुसलमानन के अल्लाह हया अदब दे पाण में मोहब्बत दे फिरकन का बचा। मुसलमानन के एक बे के कत्ल करना खुसूसन या अल्लाह जेके बम धमाके चन था इनन का या अल्लाह असां पाकिस्तान के बचा। असां में पाकिस्तान में अमन जो गहवारो बना पाकिस्तान मुसलमानन के या अल्लाह समझे अकुल दे जो पंजे पाण के कत्ल कन बेन के नुकसान था पहुंचाइन। या अल्लाह इन का बचा। या इलाहुल आलमीन कुल जहान जो खैर असां जो खैर असां पाण मुसलमानन के एक बे के काफिर करार ॾियण एक बे सां जंग करण का या अल्लाह बचा। या अल्लाह इत्तिफाक इत्तिहाद मोहब्बत नसीब फरमा। असां सब जो खातिमो कलमे सां ईमान सां फरमा। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अली बिहक़्क़ि ला इलाहा इल्लल्लाह। तमाम उलमा मेहरबानी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना या अफ़ुव्वु या करीम। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़म्बिन व अतूबु इलैह। या इलाहल आलमीन या मालिक साईं ये जेका महफ़िल मुबारक सजाई हुई है क़बूल मंज़ूर फरमा। ख़ुसूसन जिनजे हिनमें माली जानी ताउन फरमायो आया है अल्लाह जो अचण खैरात करण कबूल मंजूर फरमा। इलाहुल आलमीन महफिल में ज़िक्र में कुरान पाक की तिलावत में अहादीस के बयान में रिवायत में का गलती कमी बेशी थी जे अल्लाह ने माफ़ी अता फरमा। इन सवाब हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम की रूह मुबारक के पहुंचा। या अल्लाह तमाम अंबिया इकराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम की रूह के सवाब पहुंचा। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा वालिदैन हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो अज़वाज मुत्तहरात हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा जो न्याणियों पंचन पाक नबी साईं चारी खलीफा हुजूर जो तमाम सहाबा इकराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन की अरवाह तय्यबात के सवाब पहुंचा। तमाम ताबीन और तबा ताबीन औलिया कामिलीन बुज़ुर्गान दीन शुहदा और सालीन आलिम मुजतहिदीन औलिया कामिलीन की रूह के सवाब पहुंचा। या अल्लाह जहीं खैरात में सबर तो उन रिज़्क़ में रोज़ी में ईमान में हया में इखलाक में इल्म में बरकत अता फरमा। उनके आफतों बलाओं मुसीबतों परेशानी का बचा। या अल्लाह पाकिस्तान के इस्तेकाम अता फरमा। या अल्लाह अंदरूनी बैरूनी खतरात का बचा। खुसूसन या अल्लाह काफिर इसराइल यहूदी अमेरिका इंडिया जेके पाकिस्तान जा दुश्मन या अल्लाह उनके अल्लाह उनके नापाक इरादन में रुसवा कर पाकिस्तान के अंदरूनी बैरूनी खतरात का बचाए कर उनकी हिफाजत फरमा। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो निज़ाम मुस्तफ़ा हुजूर से मोहब्बत पाकिस्तान के हर हर गली में या अल्लाह पहुंचा। या अल्लाह उलमा इकराम उलमा अहले सुन्नत जो साहिब हुसैन सां तादर कायम फरमा। मुसलमानन के अल्लाह हया अदब दे पाण में मोहब्बत दे फिरकन का बचा। मुसलमानन के